Assalamualaikum प्यारा बारो आऊं समूह और श्री नूर समूह यूट्यूब चैनल। दोस्तों जी क्लास 7 जो यूनिट 2 शुरू कयो पिया। जेकॾहिं तव्हां सही नमूने सां असांखे मोटिवेट कंदा रहंदा पंहिंजे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करण सां, तव्हांखे पहिरीं खां मेट्रिक ताईं अंग्रेज़ी मिलंदी, उन खां बाद में साइंस जो सिलसिलो बि शुरू करण वारा आहियूं। हा, लर्निंग टू लिव इन अ क्रिटिकल कंडीशन, ॾुखियुनि हालतुनि में रहणु सिखणु, लर्निंग सिखणु, लिव रहणु, क्रिटिकल ॾुखी सिचुएशन हालत। स्लोली ज़ुबैर बिगन टू वेक अप, आस्ते आस्ते ज़ुबैर जागणु शुरू कयो। स्लोली आस्ते आस्ते ज़ुबैर नालो बिगन शुरू कयो, वेकअप जागणु। He was very tired, वो तमाम घणो थकियल हो। He who was हो very तमाम tired थकियल। He opened his eyes and looked around, हुन पंहिंजियूं अखियूं खोलियूं ऐं चौधारी ॾिठो, निहारियो। He who opened खोलियूं his संदसि eyes अखियूं and ऐं looked निहारियो around चौधारी। All he could see was muddy water, जेको कुझु ॾिसी सघियो पियो सिर्फ़ु मेरांजड़ो मिटी वारो पाणी हो। All सभु he who could सघियो पिए सी ॾिसण was हो muddy मेरो मिटी वारो वाटर पाणी। But a little peaceful now, पर हाणे कुझु अमन अमान हो, हाणे शांति हुई, शांत हुई। बट पर लिटिल थोरी घटि, पीसफुल पुरअमन शांत ना हो हाणे। ऑल नाइट इट हैड बीन गेशिंग wildly, destroying everything that came in its way, सॼी राति इहो तेज़ी सां वही रहियो हो, हर शइ खे तबाह करे रहियो हो जेको संदसि रस्ते में आयो पिए। पाणी वहंदड़ विकिरो वारो पाणी सॼी राति वहंदो रहियो ऐं संदसि रस्ते में जेकी शइ आहे हुनखे तबाह कंदो वियो, तेज़ी सां वहंदो रहियो। ऑल नाइट सॼी राति इट इहो हैड बीन वहंदो रहियो हो, गेशिंग वयो, वाइल्डली तेज़ी सां, डिस्ट्रॉइंग तबाह करणु, एवरीथिंग हर शइ, दैट जेका केम आई इन में इट्स इन जे वे रस्ते। He was still lying on the log, हू अञा उन बुंड ते लेटियल हो। He who was हो still अञा ताईं, lying लेटण, on ते the खासला log बुंड, which he and his mother had held together last night, जंहिंखे हिन ई संदसि माउ गुज़िरियल राति पकड़ियो झलियो हो या जंहिंसां चोटल हुआ। which जेको he who and his संदसि मदर माउ had held पकड़ियो हो झलियो हो, together गॾिजी, last night गुज़िरियल राति, the log बुंड, to which ज़ुबैर had killing all night, जंहिं ते ज़ुबैर सॼी राति चोटल चुंबियल हो। द खसलवा लाग बुंड, which जेको ज़ुबैर नालो had killing चोटल हो all night सॼी राति, was bumping against a small tract of land now, जेको हाणे हिकु ज़मीन जे नंढे टुकड़े ते टकराइजी रहियो हो, बार बार लॻी रहियो। was हो bumping बार बार लॻण, against ख़िलाफ़ स्मॉल नंढो, ट्रैक टुकड़ो, लैंड ज़मीन नाउ हाणे। his numb limbs and waded to the track of land, ज़ुबैर संदसि सुन थियल टंगूं ॿाहूं पखेड़ियूं ऐं ज़मीन जे टुकड़े ते जागी रहियो हो या तकलीफ़ महसूस करे रहियो हो। ज़ुबैर नालो स्क्रेच्ड फैलायूं, his संदसि निंब थकल, limbs टंगूं ॿाहूं, waded पाणी मां जागण या तकलीफ़ मां गुज़रण, ट्रैक टुकड़ो, ऑफ जो जाजी, लैंड ज़मीन। He was exhausted, हू थकियल हो। He who was हो exhausted
थकियल. He lay down on his bare back and closed his eyes. हू लेटी पियो पंहिंजी पुठी उघाड़े ऐं पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं. He who lay down लेटी पवण आन ते मथे संदसि ॿीहर उघाड़ी बैक पुठ ऐं ऐं closed बंदि करण his संदसि eyes अखियूं. Tears began to fall from the side of his eyes and started collecting in his tears. लुड़क वहण शुरू थिया संदसि अखियुनि जे पुछड़ियुनि या साइडुनि खां ऐं उहो संदसि कननि में जमे थी रहियो हो या उहे लुड़क जेके हुआ वहंदे संदसि कननि में जमे थी रहिया हुआ. टीयर्स लुड़क बिगन्स शुरू थिया फाल करण फ्रॉम खामा सां साइड्स पुछड़ियूं पासा ऑफ जो जाजी हिज संदसि आइज़ अखियूं ऐं ॾहीं स्टार्टर शुरू कयो कलेक्टिंग जमा थियण इन में हिज संदसि एयर्स कन. विथ हिज आइज़ क्लोज्ड पंहिंजे बंदि अखियुनि सां विथ सां मां खां हिज संदसि आइज़ अखियूं क्लोज्ड बंदि. He could clearly see the picture of his mother's hands slipping from his grip. हू साफ़ साफ़ ॾिसी रहियो हो तस्वीर जंहिंमें संदसि माउ जो हथु हुनजे ग्रिप या ज़ाब्ते मां छॾाइजी रहियो हो. He who could सघियो पे क्लियरली साफ़ साफ़ सी ॾिसण पिक्चर तस्वीर ऑफ जो जाजी हिज संदसि मदर्स माउ जो हैंड हथु स्लिपिंग तिरकण छॾाइण फ्रॉम खामा सां हिज संदसि ग्रिप ज़ाब्तो या ग्रिप पकड़. He wanted to shout but he could not. हुन रड़ियूं करणु चाहियो पे पर न करे सघियो. He who wanted चाहियो पे shout रड़ियूं करणु but पर he who could सघियो पे न. It was dark and the water was moving so fast that he could not do anything. या ऊंदाहि हुई ऐं पाणी तेज़ी सां वधी रहियो हो तमामु तेज़ी सां वधी रहियो हो जंहिं करे हू कुझु बि न थे करे सघियो. इट इहो वाज़ हो डार्क ऊंदाही ऐं ॾहीं वाटर पाणी वाज़ हो मूविंग वही रहियो गुज़री रहियो सो फास्ट तमामु तेज़ दैट जीअं त ही हू कुड सघण नॉट न डू करण एनीथिंग का शइ बट पर होल्ड पकड़ण झलण बट ही होल्ड द लॉग टाइटली पर हू फ़क़ति बुंड खे बट ही होल्ड द लॉग टाइटली पर हू बुंड खे मज़बूती सां पकड़े सघियो पे बट पर होल्ड पकड़ण झलण लॉग बुंड टाइटली मज़बूती सां. शी वॉज टेकन अवे बाय द फ्लोइंग वाटर. हूअ वहंदड़ पाणीअ में तेज़ी सां वहंदे वई. शी हूअ वाज़ हुई टेकन अवे खॼी वञणु परे थियणु बाए तरफ़ां पारां फ्लोइंग वाटर वहंदड़ पाणी. ही क्विकली ओपनड हिज आइज़. हुन जल्दी संदसि अखियूं खोलियूं. ही हू क्विकली जल्दी तकड़ मां ओपन खोलियूं हिज संदसि आइज़ अखियूं. ही कुड नॉट बेयर सीइंग that picture in his mind again and again. हू वो ॾिसण बर्दाश्त न थे करे सघियो. हू या तस्वीर संदसि ज़हन में बार बार ॾिसण बर्दाश्त न पे करे सघियो. ही हू कुड सघियो नॉट न बेयर बर्दाश्त करण सीइंग ॾिसण ॾिसी रहियो दैट त जेको पिक्चर तस्वीर इन में हिज संदसि माइंड ज़हन अगेन एंड अगेन वरी वरी. Suddenly he got up. ओचितो ही उथियो. Cupped his hands around his mouth. पंहिंजे मुंहं जे वात जे चौधारी पंहिंजा हथ ॿधा. Suddenly ओचितो he who got out उथियो. His संदसि hands हथ around चौधारी. Cupped his hands around his mouth. पंहिंजे वात जे चौधारी हथ ॿधा. Cupped ॿधण गोलाई में his संदसि hands हथ around चौधारी his संदसि mouth वात and yelled at the top of his voice. ऐं पंहिंजे वॾी आवाज़ में रड़ियूं कयूं.
and he yelled ready कयूं top वॾे of जोजाजी his संदस voice आवाज़ अम्मा अम्मा पंहिंजे माउ खे सॾण लॻो and he yelled ready कयूं top of his voice संदस वॾे आवाज़ में there was no reply का वराणी को जवाब न हो याद रखो देर अॻियां ईंदो आहे त उनजी का माना कोन निकिरंदी आहे वाज़ हो नो न रिप्लाई जवाब वराणी he sat down on the ground हू ज़मीन ते वेही रहियो he who sat वेठो down हेठ on ते मथे the हासिल लाइ ground ज़मीन put his head between his knees पंहिंजो मथो पंहिंजे मोननि या गोॾनि में ॾींदे पुट रखण his संदस head मथो between विच में his संदस knees गोॾा या मुन and cried his heart out for his mother ऐं पंहिंजी माउ लाइ दिलि मां रोई रहियो हो and ऐं cried रोअण रड़ियूं करण his संदस heart दिलि out ॿाहिरि for लाइ his संदस mother माउ who was the only relative he had in this whole world and पूरी इस दुनिया में सिर्फ़ संदस हिकु अकेली माइट हुई हू जेका वाज़ हुई या हो या हुई द हासिल लाइ ओनली फ़क़त रिलेटिव माइट ही हू हेड खे हुई वटि हुई इन हिज में हिज संदस होल पूरी वर्ल्ड दुनिया एग्ज़ॉस्टेड ही फील asleep once again थकंदे हिन वरी निंड महसूस कई एग्ज़ॉस्टेड थकियल ही हू फील महसूस करण asleep ओजागो निंड once again ॿीहर वरी हिकु भेरो वरी वॉइस ऑफ पीपल वोक हिम अप माण्हुनि जी आवाज़ हिनखे उथारे छॾियो वॉइस आवाज़ ऑफ जोजाजी पीपल माण्हू वोक अप जाॻाइण हिम हुनखे ही ओपेंड हिज आइज़ टू फाइंड हिमसेल्फ ऑन द सेम ट्रैक ऑफ लैंड हुन संदसि अखियूं खोलियूं ऐं पंहिंजो पाण खे साॻे ज़मीन जे टुकड़े ते पियल ॾिठईं ही हू ओपन खोलियूं हिज संदसि आइज़ अखियूं फाइंड ॻोल्हण हिमसेल्फ पंहिंजो पाण खे हाणे मथे दख़ल लाइ सेम साॻी ट्रैक टुकड़ो ऑफ जोजाजी लैंड ज़मीन इन द डिम लाइट ऑफ द सिटिंग सन लहंदड़ सिज जे धीमी रोशनी में हल्की रोशनी में ही कुड सी सोल्जर सेलिंग इन अ बूट ऑन द somewhat still water हू ॾिसी सघे पियो फ़ौजियुनि खे ॿेड़ियुनि में ईंदे जीअं तीअं बीठल पाणी में हे हू कुझु सघियो पियो सी ॾिसण सोल्जर्स फ़ौजी सेलिंग ॿेड़ी में चढ़ियल इन में हिकु बूट ॿेड़ी आंते मथे दख़ासल लाइ समवट जीअं तीअं स्टिल रुकण बीहण वाटर पाणी दे वर कमिंग टूअर्ड हिम उहे हुन ॾांहुं अची रहिया हुआ दे उहे वर हुआ कमिंग अची रहिया टूअर्ड ॾांहुं तरफ़ हिम हुनजे ही स्टेयर्ड एट देम विदाउट मूविंग हू हुननि ॾांहुं घूरे रहियो बग़ैर चुरण जे या चुरपुर करण जे ही हू स्टेयर्ड घूरे रहियो निहारे रहियो एट ॾांहुं हिते वटि देम उन्हनि खे विदाउट खां सवाइ मूविंग चुरण पुरण ही वॉज सो सैड एंड टायर्ड दैट ही डिड नॉट रियलाइज दैट The soldiers were coming to save him. हू तमामु ॾुखारो ऐं थकियल हो हू नथे महसूस कयो त फ़ौजी हुनखे या फ़ौजी हुनजी ज़िंदगी बचाइण लाइ अची रहिया आहिनि ही हू वाज़ हो सो तंहिं करे तमामु सैड ॾुखारो ऐं टायर्ड थकियल दैट त ही हू डिड नॉट न रियलाइज़ महसूस करणु that the हासिल सोल्जर्स फ़ौजी वर हुआ कमिंग अची रहिया टू ॾांहुं तरफ़ सेव बचाइण हिम हुनखे द सोल्जर्स टुक हिम टू अ रिलीफ कैंप फ़ौजी हुनखे उमदादी कैंप में वठी आया खणी आया द हासिल सोल्जर्स फ़ौजी टू खणण हिम हुनखे टू ॾांहुं तरफ़ हिकु रिलीफ उमदादी कैंप कहिड़ी जॻह जिते आरज़ी रहाइश हुजे द कैंप प्रोवाइडेड शेल्टर फूड एंड मेडिसिन्स फॉर द हंड्रेड्स ऑफ फ्लड विक्टिम्स
कैंप मुहैया कयो अजो खाधो ऐं दवाऊं समें ॿोॾ मुतासिरीन खे। दरख़्वास्त लाइ कैंप आरज़ी रहण जॻह प्रोवाइडेड मुहैया कयो शेल्टर छांवरो छित फूड खाधो ऐं ॾहीं मेडिसिन्स दवाऊं फार लाइ दरख़्वास्त लाइ हंड्रेड्स सवें फ्लड ॿोॾ विक्टम्स मुतासिर या शिकार थियल। ही मूव्ड अराउंड द कैंप लाइक अ गोस्ट। हू चौधारी भूत वांगुरु घुमी रहियो हो। ही हू मूव्ड चुरीपुरी घुमी अराउंड चौधारी कैंप आरज़ी रहण जॻह लाइक जहिड़ो गोस्ट भूत। हिज हेड वॉज फुल ऑफ क्वेश्चन्स। संदसि ज़हन या मथो सवालनि सां भरियल हो। हिज संदसि हेड मथो वॉज हो फुल भरियल ऑफ जोजाजी क्वेश्चन्स सवाल। Why do they let this happen every year? उहे हर साल इहो छो था थियण ॾीन। Why छो छा लाइ they do करण they उहे let happen थियण every year हर साल। Why do not they have a plan? उन्हनि वटि को मंसूबो छो न आहे। Why छो छा लाइ do not नथो they उहे have खे आहे वटि आहे हिकु प्लान मंसूबो। Can we do something ourselves to save other young boys from becoming orphans? छा असीं पंहिंजो पाण कुझु करे सघूं था ॿियनि नौजवान छोकरनि खे यतीम थियण खां बचाइण लाइ।